पीएमडी सिंध में जेका गर्मी की लहर अचे पई उनकी वार्निंग जारी करे छॾी आहे। विचोली सिंध, उत्तर सिंध, उत्तर बलोचिस्तान, ॾखण पंजाब में जेका वार्निंग है जारी करे छॾी आहे। पीएमडी जेका रिपोर्ट ॾिनी आहे उनमें उन वादे तौर शहरनि जा नाला ॿुधाया आहिनि ज़िलनि जा, जंहिंमें उन ॿुधायो आहे त इन्हनि ज़िलनि में जेको आहे गर्मी शदीद लहर जेका आहे 15 जून ताईं जारी रही सघे थी। ऐं तव्हांखे मूं पहिरीं ॿुधाए चुको आहियां, अॼु तव्हांखे पीएमडी जी रिपोर्ट तव्हांखे ॿुधाईंदुसि त पीएमडी बि वार्निंग जारी करे छॾी आहे। त पीएमडी पंहिंजे जेका रिपोर्ट जारी कई आहे उनमें जैकबाबाद, घोटकी, कशमोर, मीरपुर, माथेरो, लालकाना, सखर, नवाबशाह, नौशरो फिरोज़, खैरपुर, दादू मतिलबु ओला सिंध, इन इलाइक़नि में किथे 50 किथे 51, कुझु इलाइक़नि में 52 सेंटीग्रेड ताईं गर्मी रिकॉर्ड थी सघे थी। ऐं उनखां पोइ उत्तर बलोचिस्तान, तुर्बत, सिब्बी ऐं ॾखण पंजाब जे काफ़ी इलाइक़नि में जेका गर्मी जी लहर आहे 15 जून ताईं जारी रहण जा इम्कान आहिनि। त हीअ गर्मी जी लहर ज़बरदस्त आहे ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे चौपाए माल जो एहतियात लाज़मी कजो। उनखां पोइ विचोली सिंध जे अगरि ॻाल्हि कयूं, नवाबशाह, सांगड़ में बि गर्मी जी सुठी लहर हूंदी। उन सां गॾो गॾु ॾखण सिंध में बि अगरि ॻाल्हि कयूं त कराची, हैदराबाद, नूरियाबाद ऐं उनखां पोइ बद्दी, ठुटा, सजावल, इन इलाइक़नि में बि 40 सेंटीग्रेड खां मथे जेको आहे 40 खां 45 सेंटीग्रेड ताईं गर्मी रिकॉर्ड थी सघे थी। हैदराबाद जे कुझु इलाइक़नि में अगरि ॻाल्हि कयूं त हैदराबाद जे आसपास जे कोस्तानी इलाइक़ा आहिनि उते जेको आहे 48 खां 49 सेंटीग्रेड रिकॉर्ड थी सघे थो। उनखां पोइ थरपर्क जे काफ़ी इलाइक़नि में 48 खां 49 सेंटीग्रेड ताईं जेका गर्मी पद आहे उहा रिकॉर्ड थी सघे थी। ऐं ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में जेका ॾखण जी हवा हलंदी जंहिंमें निमी हूंदी, उनखे बाद अगरि ॻाल्हि कयूं त हवाउनि जे सबबु सुबुह जे वक़्तु ऐं शाम जे वक़्तु जेको आहे राति जे टाइम जेको मौसम आहे ज़बरदस्त हूंदो। बाक़ी उत्तर सिंध में जेके ॾखण जूं हवाऊं जेके आहिनि न लॻण जे बराबरि हूंदियूं। हिकिड़ी अगरि मामूली ॾखण जूं हवाऊं लॻी सघनि थियूं, बाक़ी कहिड़ियूं ख़ासि जेके ॾखण जूं हवाऊं उत्तर सिंध में नज़र न पियो अचनि। हिन जे करे उत्तर सिंध में जेको आहे ॾींहुं ऐं राति मुसलसल गर्मी जेका आहे जारी रहंदी। त दोस्तो वधि खां वधि जेको आहे हर अधु कलाक खां पोइ पाणी जो हिकिड़ो गिलास लाज़िमी पीजो ऐं ॾींहं जो जेको तेज़ वक़्तु हूंदा आहिनि सिज जा उनमें तव्हां ॿाहिरि न निकिरिजो। पंहिंजो ऐं पंहिंजे चौपाए माल जो एहतियात लाज़िमी कजो ऐं पखियुनि जे लाइ पाटोड़ा खणी पाणी भरे छॾियो, छो त हिन शदीद गर्मी में पंहिंजो ख़्यालु रखूं था, चौपाए माल ऐं अलाए जेका मख़लूक आहे उन ते बि ज़ोरो रहम कयूं। जेको पाणी आहे इहो लाज़िमी पखियुनि जे लाइ भरे रखूं। दोस्तो पोइ वीडियो में जॾहिं मूं गर्मी जी ॻाल्हि कई त काफ़ी दोस्तनि कमेंट में ॿुधायो अथव अदा वकार तव्हां वण जो ज़िक्र करे छॾियो त वण असांजी सिंध में घटि आहिनि। जेकॾहिं वण वधीक हुजनि त इहा गर्मी जेका आहे उनमें शिदत में कुझु घटिताई अची सघे थी। बहरहाल अलाह साईं वॾो आहे ऐं जेतिरो थी सघे त हर साल 5 खां 6 वण पंहिंजी ॿनियुनि में पंहिंजे घरनि में लॻाईंदा कयो। दोस्तो हीअ गर्मी जी लहर जेका आहे 15 जून ताईं जारी रहंदी ऐं थी सघे इहा बि अॻिते हले। उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त बरसातनि जी ॻाल्हि कयूं त फ़िलहालु के बि ख़ासि बरसाति जा इम्कान सिंध में नज़र न पिया अचनि। फ़िलहालु के बि ख़ासि बरसाति जा इम्कान नज़र न पिया अचनि। पंहिंजो कमुकार जारी रखो। अगरि इम्कान थिया त उनजी मालूमात जल्द तव्हां ॿाहिरि खे ॾींदासीं। लोकल ककर जेके आहिनि ओला उत्तर सिंध में गर्मी पद जे करे ठहंदा रहंदा ऐं उनजी रिपोर्ट तव्हांखे हू पहिरीं ॾेई चुको आहियां। उहे ककर जेके आहिनि हमेशह राति शाम ऐं राति जे टाइम सिर्फ़ु कुझु वक़्त लाइ ठहनि था, पोइ ख़तमु थी था वञनि। जेके 1-2 शहरनि में बरसाति वसाइनि था, पूरी सिंध खे उहे कवर नथा कनि। त दोस्तो इहो मौसम जे बारे में मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी ऐं वधीक मौसम में का बि तब्दीली आई त उनजी रिपोर्ट तव्हांखे इनशाला इन पेज ते ॾींदुसि। त महिरबानी करे जेको असांजो हीउ पेज आहे वकार अली व्लॉग हिन खे फॉलो कयो। असांजो जेको मक़सदु आहे सिंधी ज़बान ज़रिए बलोचिस्तान, सिंध, पंजाब जो जेको मौसम जी मालूमात आहे तव्हांखे ॾियूं।